अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर नवाबशाह में ख़बर शामिल कयूं था। एके ॾाहिरीअ जी सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस के वधीक फैलजण खां रोकण लाइ लॻल लॉकडाउन के 44 ॾींहं गुज़री विया, जॾहिं त ग़रीब ऐं मज़दूर ऐं ख़ासि तौर ते औरत तबिको बेरोज़गार हुजण जे करे सख़्त परेशान थी वियो आहे। जॾहिं त नवाबशाह में नादरा इंतज़ामिया पारां वफ़ाक़ी सिंध हुकूमत जे SOPs तहत ऑफिस खोलण वारे ऐलान खे छॾे छॾियो। अॼु ॿिए ॾींहुं बि सुबुह थींदे ई नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ औरतुनि समाजी वित्तीय के नज़रअंदाज करे हुजूम जे सूरत में नादरा ऑफिस पहुची वियूं, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया पारां राशन ऐं एहसास किफ़ालत जा पैसा न मिलण ख़िलाफ़ नवाबशाह जे इलाइक़े गुप्तचाणीअ सां तालुक़ रखंदड़ मरी बिरादरी औरतुनि मुसमात फर्ज़ी थियाणी गंज बीबी नूर खातून ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दायो त अॼु 44 ॾींहं आहे, असांखे न राशन मिलियो आहे, न एहसास किफ़ालत जा पैसा मिलिया आहिनि, जेका असां सां ना इंसाफ़ी आहे। हिननि चयो त असां ज़मीन ते पोरियो करे पंहिंजो पेट गुज़र कंदियूं आहियूं, लेकिन ज़मींदार हाणे उहो बंदि करे छॾियो आहे ऐं बेरोज़गारी करे असां सख़्त परेशान आहियूं। हिननि चयो त असांखे एहसास किफ़ालत जे सेंटरनि ते रुलायो वञे थो ऐं जॾहिं असां नादरा ऑफिस में अचूं था त असांखे ऑफिस में अंदरि अचणु नथो ॾिनो वञे। हिननि चयो त नादरा में मनपसंद माण्हुनि खे अंदरि छॾियो वञे थो, जॾहिं त असांखे ॿाहिरि गर्मीअ में बीहारियो वञे थो। औरतुनि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त असांखे राशन ऐं एहसास किफ़ालत जा पैसा ॾेई असांखे बुख ऐं बदहालीअ खां बचायो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।